नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोर खां ख़बर ॾींदा हलूं त सिंजोर तालका अस्पताल इंतज़ामिया अॼु 3 ॾींहं भी एहतजाज करे रही है। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सिंजोर में बाबर काछाई। पूरी सिंध जियां सिंजोर तालका अस्पताल में भी डॉक्टरनि पारां पंहिंजे मुतालबनि जी मञता लाइ अॼु 3 ॾींहं भी एहतजाज जारी रखियो। तालके अस्पताल जे अमले पारां तालका अस्पताल जे अहाते ॿाहिरां सख़्त एहतजाज करण बाद OPD अॼु 3 ॾींहं भी बंदि रखी, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ मरीज़ दरबदर थींदा रहिया ऐं खेनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। डॉक्टरनि एहतजाज दौरान ऐलान कयो त अॼोके ॾींहं ते सिंध सरकार संदन मुतालबा न मञिया त सुभाणे खां अस्पतालुनि जी मुकमल तालाबंदी कई वेंदी ऐं उन में जेको बि नुक़सानु थियो उन जी ज़िम्मेवार सिंध सरकार हूंदी। एहतजाज दौरान सख़्त नारेबाज़ी पिणु कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ डॉक्टरनि पैरामेडिकल यूनियन जे अॻुवाणनि तोड़े ॿियनि जो चवणु हुयो त तकरीबन 20-20 साल हो गए एक ही ग्रेड में काम करते हुए, उसी ग्रेड में रिटायर हो जाते हैं। कोई ऐसा मसला नहीं है। एक तो पगारों का मसला है कि तनख्वाह जो है वो उनके सूबों के बराबर इक्वलिटी की बुनियाद पर नहीं दी जा रही है, सेग्रीगेशन की जा रही है। दूसरा ये है कि टाइम स्केल का मसला इतना ज़्यादा संगीन होता जा रहा है कि हमारे साथी जो हैं जिस स्केल में एंट्री देते हैं उसी स्केल से रिटायर हो जाते हैं, या अगर आखिरी मिलता है तो लास्ट 6 महीने 3 महीने 1 साल के अंदर अंदर वो अपग्रेड होके और रिटायर हो जाते हैं। ये बुनियादी मसाइल हैं हमारे दो, एक टाइम स्केल का, दूसरा इक्वलिटी ऑफ पे का। ये दोनों मसाइल हमारे हल किए जाएँ। हमने बहुत सब्र किया, तकरीबन 20-20 22-22 साल हमारी सर्विसेज हो गई हैं, लेकिन हम सेम ग्रेड में काम कर रहे हैं। यही हमारे बुनियादी मुतालबात हैं और हम यही मुतालबात की वजह से एहतजाज कर रहे हैं। 3 ॾींहं आहे जंहिंमें असांजा बुनियादी मुतालबा आहिनि त असांजो पगारूं ॿियनि सूबनि जे डॉक्टरनि जे बराबरि कयूं वञनि, असांजा अलाउंसिस जेके आहिनि ॿियनि सूबनि जे डॉक्टरनि जे बराबरि कया वञनि। टियों असांजो मुतालबो आहे जेके असांजे डॉक्टरनि खे जबरी ट्रांसफ़र कयो पियो वञे ॾोराण इलाइक़नि में जिते वञण जो रस्तो न आहे, उनजे रिहाइश जो इंतज़ाम न आहे, उहे जबरी ट्रांसफ़र्स रोकिया वञनि। चौथों असांजो मुतालबो जेको आहे त सेक्रेटरेट में वॾी लेवल ते करप्शन हले पियो। असीं जॾहिं बि का लीगल एप्लीकेशन उते मूव कयूं था त उन लाइ असांखे लाखों रुपया रिश्वत जी घुरी वञे। असांखे इलाही महीननि ताईं रुलायो थो वञे उन लीगल कमनि जे लाइ। असांजा 4 ई मुतालबा आहिनि, जेसीं ताईं असांजा 4 ई मुतालबा पूरा न थींदा ओसीं ताईं असीं पंहिंजी हड़ताल जारी रखंदासीं। असीं पंहिंजी हड़ताल ख़तमु न कंदासीं। जेसीं ताईं असांजी हड़ताल सिर्फ़ु OPD जे बंदि करण जी हुई, हिन खां पोइ असीं कैजुअलिटीज़ ऐं जेके एमरजेंसीज़ आहिनि इंडोर आहिनि उहे सभु असीं बंदि करे छॾींदासीं। उन खां पोइ मरीज़नि जो जेको बि नुक़सानु थींदो उन लाइ मौजूदा गवर्नमेंट ज़िम्मेदार रहंदी। असां पंहिंजी हड़ताल ओसीं ताईं ख़तमु न कंदासीं जेसीं ताईं डॉक्टरनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं बंदि नथियूं कयूं वञनि। हुननि चेता ॾिनो त असांजा मुतालबा मंज़ूर न कया विया त एहतजाज जी तहरीक वधाई वेंदी। कैमरा टीम सां गॾु बाबर काछाई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।